औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अॼु मुंहिंजो लाइव अचण जो मक़सदु ईअं सम्झो त फेसबुक जी दुनिया में मुंहिंजो फर्स्ट टाइम आहे लाइव अचण जो। उहो लाइव अचण जो मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे, अली हैदर शमीर उर्फ़ अली हैदर शीदी, जंहिंजी मौत जो ॿुधी, एक्सीडेंट जो ॿुधी मूंखे तमामु घणो दुख पहुतो ऐं तमामु अफ़सोस। मके पाक खां जी पाकिस्तान पहुतुसि, मूंखे फेसबुक जी मूं इस्तेमालु कयो, हुन में इहो ई ॾिठुमि सिर्फ़ु अली हैदर शीदी, अली हैदर शीदी, अली हैदर शीदी। अली हैदर शीदी छा आहे, केरु आहे, किथे जो आहे, तमामु दोस्तनि खे घटि ख़बर आहे। आउं अॼु तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अली हैदर शीदी हिकु तमामु ग़रीब मिसकीन आहे ऐं नंढपण खां हुन यतीमी जी ज़िंदगी गुज़ारी आहे। पीउ हिन जो मल पहलवान हो, जेको कारी साई में अची हू फौत थी वियो। मलूं विढ़ंदो, मलूं विढ़ी जंहिंमहिल मल खटींदो हो, उन जा बि पैसा ही अली हैदर माण्हुनि खां वसूल कंदो हुअसि। हालांकि मल पहलवान पाण वठंदा हुआ, पर ही वठंदो हिन खे ॿार सम्झी करे तमामु घणो पैसो ॾींदा, ऐं अली हैदर तमामु ग़रीब मिसकीन हो। बुकेरा शरीफ़ में आउं नंढो मुंची हुअसि थाणे ते, बुकेरा शरीफ़ ते साल 2021 में दरगाह कलंदर काइमुद्दीन जो मेलो लॻल हो। ही मेले ते अली हैदर शीदी बि आयल हो। सो ही रोईंदो, ऐं वेठो हुउसि थाणे ते, सो साम्हूं गॾु ॾिसां पियो त अली हिकिड़ो नंढो छोकिरो आहे, थुलो जहिड़ो, ऐं रोईंदो अचे। सो मूंखे तमामु घणो वणियो बि सही, पर हिन जो रोइण जो अंदाज़ मूंखे तमामु घणो वणियो। ऐं ॿाहिरि बेंच ते ई वेठल हुअसि। सो थकावट बि तमामु घणी हुई। मूं वटि आयो, रोयो पियो त मूं मोबाइल हिकदमि खीसे मां कढी, मुंहिंजो नालो छा थी, केरु ई? चई मुंहिंजो नालो अली हैदर आहे, ऐं पाण शीदी आहियां। हिते छो आयो आहीं? चई बुकेरा जो मेलो घुमण आयो आहियां। इहे हुनखां मुख़्तलिफ़ शयूं मूं हुनखां पुछा करे, सो पुछा करण खां बाद मूंखे ॿुधायो त मुंहिंजो मामू आहे नज़रू जो असलु नालो आहे नज़र मोहम्मद उर्फ़ नज़रू, जंहिं मूंखे मारियो आहे, जेको हिन जो वेगो मामू थिए थो। हिन जी वालदा बि फोत थी वई आहे, वालिद साहब बि फोत थी वियो आहे। सो हिन खे वेगे माउ जेकी आहे, हिन मासी थिए थी, उहो हिन खे पालियो आहे। रोईंदो आयो। सो हाणे ॿार हो नंढो, अहसासु थियो थोरो दिलि में मुंहिंजो, ठीकु आहे, हाणे हिन खे ख़ुशि था करियूं। सो उन टाइम ते ई हिन जो वीडियो क्लिपूं भरे ऐं नज़र मोहम्मद खे मूं घुरायो थाणे ते। नज़र मोहम्मद खे चयुमि, तूं मुंहिंजो दादा, तो हिन सां विड़ियो हुई, तूं हिन खे मारियो आहे, तो हिन खे मोचड़ा ॾिना आहिनि। चई हा यार, हिन जी वालदा असल में छा जो परेशान थी थिए, ऐं मूंखे चयो थी जेकॾहिं तव्हां ॾांहुं अचे थो या छा, हिन खे महिरबानी करे मूंखे घर मोकिले ॾींदा करियो। सो हिन खे मेलो घुमणु कोन्हे नई। पोइ नज़रू खे मूं घुरायो, मूं चयो बाबा जेकॾहिं तूं हिन खे ठाहीं नथो, परचाई नथो, एसि ताईं आउं तोखे थाणे मां जा कोन छॾींदुसि जेसीं तूं हिन खे माफ़ी नथो वठी। चई बा ठीकु आहे, आउं हिन खां माफ़ी बि वठां थो। एतिरे में वरी हिन जो जेको जब्बार जी घरवारी जो नालो खणे थो, मूंखे जब्बार जी घरवारी मूंखे मारियो आहे। उहो जब्बार पाण बि अची वियो। पोइ जब्बार नज़रू हिन खे 100 या 200 300 रुपया हिननि खे ख़र्ची ॾिनी आहे। नज़रू वरी हिन खे मोटरसाइकिल ते खयो आहे, मोटरसाइकिल ते खणी वठी वियो आहे मेले ते। ॾाढो मेलो हिन खे घुमाए। बुकेरा शरीफ़ दरगाह कलंदर काइमुद्दीन सालानो उर्स मुबारक, साल ते मेलो लॻे थो। सो इहो मेले में हिन खे घुमाए फेराए सुठे नमूने सां वठी आया। वरी ॾिठुमि त कुझु देरि खां पोइ अली हैदर शीदी उहो साॻी खिलंदो मूं वटि आयो। मूंखे चई साहिबु, मूंखे ॾाढो भायो अथनि, मूंखे ख़र्ची ॾिनी अथनि, हाणे आउं वञा पियो घर, मामा नज़रू मूंखे घर पियो छॾणु वञे। बहरहाल ही उतां खां मूंखां हलियो वियो। सो नज़रू हिन खे शायदि मोटरसाइकिल ते ई घर छॾे आयो, या बहरहाल को सवारी जो बंदोबस्तु करे हिन खे वञी हिन जे घर छॾे आयो। ॾाढो ख़ुशि थियो। ॿिए ॾींहुं मूंखे वरी चंबड़ में मिलियो नज़रू। ऐं असल चंबड़ शहर में वेठो आहियां। चंबड़ शहर में मूंखे मिलियो नज़रू, न पर ही अली हैदर। चई बाबा ॾाढो ख़ुशि थियसि, मूंखे हुन ॾींहुं घुमाया आया मेलो। सो मूंखे इहा ख़बर न हुई त मूं हिकिड़ो वरी उन वीडियो क्लिप ठाहे मूं स्टेटस लॻायो पंहिंजे मोबाइल ते। हिकिड़ो मज़ा या ॻाल्हि थी वई हेॾी। सो नंढो ॿार हो, पंहिंजे मामे जी शिकायत खणी आयो, घर जो मसइलो अहिड़ो को वॾो कोन हो। सो मामू हिन खे पंहिंजो वठी आयासीं। पर हुन खां पोइ ई टिकटॉक ते ॾाढो तमामु घणो मशहूरु थी वियो, तमामु घणो मशहूरु थी वियो। मूंखे इहो ख़बर कोन्हे। उन खां पोइ वरी हिन खे पंहिंजो मरहूम अल्लाह साईं जन्नतुल फिरदौस आला मक़ाम अता फरमायो, हुनखे अल्लाह पाक जन्नतुल फिरदौस नसीब करायो, नसीर अहमद नोड़ियो। उनखे सॼो इन बायोडेटा वरितईं, ख़बर पई त तमामु ग़रीब मिसकीन आहे। सो उन टाइम ते कुझु माण्हुनि जी माली मदद कई, तमामु बहितरीन नमूने सां हुनजी माली मदद कई। सो
हींअर अलहमदुल्ला मके पाक हुअसि, मके पाक खां राति ई पहुतो आहियां पाकिस्तान। जी फेसबुक ॾिठमि त अॼु सिर्फ़ु अली हैदर जूं पोस्टूं, अली हैदर जे नाले सां तमामु घणियूं पोस्टूं हलियूं पे। ग़रीब मिसकिन उहो एक्सीडेंट थियो, यकीन करियो मके पाक मदीने पाक जो हलासीं, सफ़र नसीब कयो, एतिरी ख़ुशी हुई, हद खां वधीक ख़ुशी हुई। जेॾीमहिल वापसी कराची पाकिस्तान जी पहुतसि, अली हैदर जूं मूं ख़बरूं ॿुधियूं, अली हैदर जे एक्सीडेंट जूं ॿुधियूं, जेके मूं वीडियोज़ लाइव ॾिठियूं पे, ॾाढो दिलि खे ॾुखु थियो, तमामु घणो, हद खां वधीक इंतिहाई मुंहिंजी दिलि खे ॾुखु पहुतो। हिकु नंढो मासूम ॿारु ऐं रोईंदो रोईंदो हली वियो, जंहिंजो को पोयां धणी धोड़ी को वारिस कोन हो, सिर्फ़ु हिकिड़ी वालदा जेकी हुनजी ख़िदमत करे थी, हुनखे भाई जी। ऐं अली हैदर खे बि जेके बि पैसा मिलंदा हुआ, जेकी ख़र्ची मिलंदी हुई, उहो पंहिंजी वालदा खे अची ॾींदो, हुनजे घर जी चुल्ह हलंदी हुई इन अली हैदर जी ख़र्ची मंझां, ऐं हू माउ पाण बि मज़दूरी कंदी आहे। नसीब जे ॻोठ में वेठो आहे, मूंखे तक़रीबन वेझो ई आहे चंबड़ शहर खां। सो इनशाला अॼु उन्हनि जे वालदेन सां, उनजी सॉरी वालदेन न पर उनजी वालदा सां मुलाक़ात कबी, उन सां ॾुखु वंडिबो। ऐं हाणे दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश आहे, जेके जेके हिन जूं पोस्टूं हलाइनि पिया, कंहिं तरीक़े सां कुझु बि करे, जेकी हुनजी पोयां वालदा वेठी आहे, जंहिं हिनखे पालियो वॾो कयो, उन जी मदद कनि। जेकर तव्हां हुनजे ॾुख में शरीक थियो पिया त तव्हां हुनजी वञी मदद करियो। हुनजे घर तव्हां वञी ॾिसो, हिकिड़ो यकीन करियो त छपरो नमा ठही पई आहे। ऐं उनखां अॻु में जेको अदा नसीर नोड़ियो, जंहिं हिन जूं वीडियोज़ हलायूं, हिनखे लाइव हलायो, तमामु घणो हिनखे मशहूरु करण में अदा नसीर नोड़ियो जो किरदारु हो। अलाह साईं अदा नसीर खे बि जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। सो मूं फेसबुक जी दुनिया में इहा फर्स्ट टाइम ऐं पहिरियों दफ़ो ई लाइव वीडियो आहे सिर्फ़ु अली हैदर शीदी जे लाइ छॾियां थो। अलाह पाक हुनजा दर्जात बुलंद करे। ऐं तव्हां सभिनी वस वारनि खे इहा ई अपील आहे त अली हैदर जी पोयां जेके भाई वालदा, उन लाइ एतिरो करियो जो हू पंहिंजो घर ठाराए सघे ऐं पंहिंजे घर में सुठे नमूने सां रही सघे। उनजी कुझु माली मदद तव्हां करियो। तव्हां दोस्तनि खे सिर्फ़ु इहा ई गुज़ारिश आहे। अलाह पाक तव्हांखे सभिनी खे जज़ाए ख़ैर अता फ़रमाए। आमीन।